हेलो के डुकार में मरी विल मोरन जा एहसास, पाछाटन वस्कारन ते फुटल ताज़िन पिपुन जा प्यार पंहिंजे पांध में समेटींदे, जग के जोड़ींदड़ बाझारे अल्लाह पाक जी बाबरकत ज़ात खां दुआ पिना थी त शाल तुंहिंजूं मुर्कूं मेरियूं न थियनि। सिंध जे सुगदासी हीरुनि सां गॾु सदाई तुंहिंजा टहक ईअं बुरंदा रहनि जीअं मींहं वसण खां पोइ थरकसनि जी भिनल वारी ते टहुकंदड़ मोर जी महबूब ॿोली कुंवारनि कुंभटनि खे लोली ॾींदे महबूब यादगिरियूं ताज़ियूं करे छॾींदी आहे। ई शाल सदाई ताज़ो ऐं तवानू रही। अदा बशीर सुरत संभालण वारी हद खां वठी उमिरि जे अॼोकनि 21 सालनि ताईं मुंहिंजो रेडियो जी दुनिया सां रूह जो रिश्तो रहियो आहे, पर जॾहिं खां FM 92 जो आवाज़ हवाउनि जी हंज में लुॾण लॻो आहे तॾहिं खां घणो करे 92 ई ॿुधंदी आहियां। सभई प्रोग्राम सोन ते सुहाग ऐं सभई कंपियर आकाश ते चंड मिसल लॻनि था ऐं सुठनि प्रोग्रामनि करण ते अवी सभई खीरूं लहणो। अदा बशीर तुंहिंजे प्रोग्राम मिडनाइट शो जे सिलसिले अंदर जे अहसासनि में को थर जो साथी ख़त लिखंदो हो। सच पुछो त लफ़्ज़नि जो अहिड़ो त जड़ाव हूंदो हो जो ॿुधण सां ई हर लफ़्ज़ ईंदी हुई ऐं मूंखे यादि आहे त उन ख़त जे इंतज़ार में हफ़्ते जा ॾींहं अलाए त कीअं घणे गुज़ारींदी हुयसि। पर वक़्त जे वहकरनि में रेडियो तां उन साथी अलाए छो लिखण छॾे ॾिनो ऐं अचानक तूं बि रेडियो तां ईअं गुम थी वे जीअं लोड शेडिंग सबबि लाइट हली वेंदी आहे। बहरहाल उहे त ज़माने जूं ॻाल्हियूं आहिनि। वक़्तु वॾियूं मसरूफ़ियतूं अर्पे छॾींदो आहे ऐं मसरूफ़ माण्हू न मोहबत जो ऐं नई महबूबनि जो रहंदो आहे। केच न जुंबण जाए तका हले हो तॾे मूंसे हले सा जा जीअ मिठो न करे, सुध मूंखे बि आहे पतो तोखे बि हूंदो त हेल बादल बेफ़ायूं करे थर खां मुंहुं मोड़े अलाए त केॾांहुं हलिया विया हुआ। ऐं वसकारे जी वेल डुकर जा ॾींहं खणी मुंहिंजे मारुनि जे महबूब पटनि ते लही पई हुई। बाबियनि फतकी फतकी साह ॾेई वेसाह ॾिनो हो ऐं विछोड़नि जो वाह वरण ते मुंहिंजे थर जा मोर बि मरण लॻा हुआ। मोरनि जे मरण जो ॾुख असास तबियत इंसाननि जे अंदर खे उॾो ई जियां खाइण लॻो हो। मारुनि जी लॾ पलाण ऐं थर छॾे लाड़ पट वसाइण ते केतिरनि ई आशिक अखियुनि लुड़क लाड़िया हुआ। हा उहे लुड़क ईअं हुआ जीअं उमिरि जी ॾाढाई ते मारवी जा नेण टिमिया हुआ, जीअं सर बकियूं चारींदड़ धनार जे मारजी वञण ते संस जीजल माउ जूं अखियूं ज़ारो कतार रुनियूं हुयूं। ऐं जीअं जॾहिं मूं पंहिंजो ॻोठु छॾियो त मुंहिंजे अङण अॻियां बीठल वण रुना हुआ। ख़ामोश राज़नि में मुंहिंजे घर जूं भितियूं रुनियूं हुयूं ऐं उहे घटियूं रुनियूं हुयूं जिन ते मुंहिंजा पेर ॾींहं में 10-10 भेरा पंध करे कंहिंजी दीद पसी अखियूं ईद कंदियूं हुयूं ऐं कंहिं अहसासमंद इंसान जा निकोर जज़्बा ऐं अंदर जा अहसास इहो चई रुना हुआ त हसीना खे चइजो हुसन खे संभाले, हले होश सां ऐं विखुन खे संभाले, हिते नीयतुनि में रुगो नांग आहिनि, बलाउनि खां भूरे बदन खे संभाले। बस अदा बशीर वक़्तु बादशाह आहे ऐं वक़्तु ऐं महबूबनि खे मयारूं ॾींदे मूंखे सुठो नाहे लॻंदो। पर जॾहिं उमरकोट जूं हवाऊं कंहिंजो मुसाफ़िर आवाज़ खणी मुंहिंजे ॻोठ जा पट जी वसाईंदियूं हुयूं त सचपट मुंहिंजा ई नेण सजण खे सारे उन आवाज़ उॾाम मां ई सिक पलींदा हुआ। पर हाणे ज़मानो थियो त उहे महबूब दीद पसाइण त पंहिंजी जाइ ते पर आवाज़ ॿुधाइण खां बि लवाए वेठा आहिनि। अदा बशीर मूंखे अॼु ॾींहं ताईं इहो पतो नाहे पियो त माण्हू बेवफ़ायूं छो था कनि ऐं दर्द ॾियण सां खेनि छा थो मिले। वक़्तु तोखे बि घटि हूंदो ऐं मसरूफ़ियतूं मुख़्तड़ तकड़ में लिखियल मुंहिंजो ई कंहिं शाइर जे अहसासनि जहिड़ो अकेलो ऐं उदास ख़त तुंहिंजे ख़्यालनि मुताबिक़ पूरो लॻे त पढ़ी छॾां, न त मूं वटि रसीद तौरु नालो वठंदा। इहो ई काफ़ी आहे। शाल तुंहिंजे आवाज़ आधार मुंहिंजो नालो हवाउनि नथा उन्हनि अजीबनि ताईं पहुची वञे जिन विसारण खां पोइ कॾहिं सारियो ई कोन आहे। जंहिं दर्द ॾिना जंहिं सूर ॾिना सो बेक्यास विसारे कोन सघियसि, अहसान विसारे न माण्हू था, अहसास विसारे कोन सघियसि, अहसास विसारे कोन सघियसि।